कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सहाबा किराम ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये कुर्बानियूं छा आहिनि? तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हांजे ॾाॾे जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुन्नतूं आहिनि। तो जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़र्ज़ंद जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद मंझां आहिनि। आका अलैहिस्सलातु वस्सलाम असांजा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि उहे हज़रत इब्राहीम जे पुट हज़रत इस्माईल जे औलाद मंझां आहिनि। हज़रत इस्माईल पुट आहिनि जनाब इब्राहीम जा ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम नसल दर नसल जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद मंझां आहिनि। त उन वक़्तु जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़ुर्बान करण जो वाक़ियो मां मुख़्तसर लफ़्ज़नि में अव्हां जे साम्हूं बयानु कंदुसि। क़ुरान पाक में सूरह साफ़ात में भी इहो वाक़ियो ज़िक्र थियल आहे कि जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकु मरतबा ख़्वाबु आयो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका घरवारियूं हुयूं सभ खां हिकु घरवारी हुयसि, उनजो नालो बीबी सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा। उन खां बाद में जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ॿी शादी कई। उन घरवारी जो नालो बीबी हाजिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा। बीबी हाजिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे पेट मंझां जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा थिया। तो ये वाक़ियो तो बहुत ज़्यादा लंबो ऐं ॾिघो आहे। मां अव्हां जे साम्हूं कुझु मुख़्तसर लफ़्ज़नि में बयानु कंदुसि। जनाब सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा जॾहिं निमरूद जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि में उछलायो, उन खां बाद में इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब सुब्हानहू व तआला जे हुकुम सां बाबल शहर सां जेका सो हिजरत करे मिस्र ॾांहुं जॾहिं पहुता, तो मिस्र जो उन वक़्त जो जेको बादशाह हुयो उहो वॾो ज़ालिम हुयो। उन बादशाह जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेका घरवारी जनाब सारा हुई उहा हसीन ऐं जमील ख़ूबसूरत औरत हुई। जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां उहा औरत उन छिनियायो। छिनण खां बाद में उन औरत ॾे उन ज़ालिम बादशाह बुरे इरादे सां जॾहिं हथु वधायो तो जनाब सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे उन दुआ सां उन बादशाह जो जेको हथु हुयो उहो सुकी वियो। हथु बिल्कुलु मुकमल सुकी वियुसि। उन वक़्तु कुझु रिवायतनि में अचे थो कि उन महल में ज़लज़लो आयो। कुझु रिवायतनि में इहो थो अचे कि उन जो हथु सुकी वियो। बहरहाल उन जे हथु सुकण खां बाद में जनाब सारा खां उन चयो कि दुआ घुरो, मुंहिंजो हथु ठीकु थी वञे। उन बादशाह दुआ जे लाइ चयो। जनाब सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा दुआ घुरी, हथु ठीकु थी वियुसि। ॿीहर जॾहिं हथु वधाइणु शुरू कयोसि, वरी हथु सुकी वियुसि, वरी दुआ जे लाइ चयोसि, हथु ठीकु थी वियुसि। टीहर बि ईअं थियो कि जनाब सारा जी दुआ सां उन जे हथु ठीकु थियो। त उन खां बाद में बादशाह सम्झियो कि हीअ अल्लाह जी का वलिया आहे। इन जे करे बादशाह उन जो पीछो छॾे ॾिनो ऐं बादशाह जनाब सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे ख़िदमत जे तौर ते जनाब हाजिरा रज़ियल्लाहु ताला अन्हा तोहफ़े जे तौर ते ॾिनो कि हीअ तव्हांजी बानी थी गुज़रंदी, हीअ तव्हांजी बानी आहे ऐं तव्हांजी ख़ादिमा ऐं ख़िदमत कंदी रहंदी। जनाब सारा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई। उन खां बाद में बीबी हाजिरा बि गॾु हुयुसि। उन जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हिजरत करे पंहिंजे उन मक़ाम ऐं जॻह ते अची करे पहुता। त उन खां बाद में जनाब सारा रज़ियल्लाहु ताला अन्हा मंझां का बि औलाद कोन थी। जनाब सारा मंझां को बि औलाद न थी ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम कोढ़ाइब जे उमिरि ताईं वञी पहुता, 86 साल जी उमिरि ताईं। तो जनाब सारा ॾिठो त मूं मां त मुंहिंजे पेट मां का औलाद नथी थिए। जनाब हाजिरा लाइ चयोसि कि तव्हां जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयोसि कि तव्हां जनाब हाजिरा सां हसीन जमील ऐं ख़ूबसूरत ऐं जवान छोकिरी आहे, तव्हां इन सां निकाह कयो। जॾहिं जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जनाब हाजिरा सां निकाह कयो तो जनाब हाजिरा जे पेट मंझां रब सुब्हानहू व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिकु प्यारो फ़र्ज़ंद जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अता फरमायो।
ऐं उहो बि दुआ सां फरमाइसि कि अल्लाह मूंखे नेक साले औलाद अता फरमाए। तो जनाब हाजिरा जे पेट मथां अल्लाह सुब्हानो व तआला जनाब इब्राहिम जे दुआ सां जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो औलाद उनखे अता फरमायो। उन खां बाद में जनाब हाजिरा ऐं औरतुनि जो इहो मामलो आहे, घर में कुझु थींदो रहंदो आहे। जनाब हाजिरा ऐं जनाब सारा जो कुझु पाण में तकरार थियो। तकरार जे पेश नज़र कि जनाब सारा जेका पहिरीं घरवारी हुई उन इहो चयो कि मां जनाब हाजिरा जा 3 उज़वा कटंदुसि, जिस्म जा 3 उज़वा कटे छॾींदुसि। उन खां बाद में जनाब इब्राहिम चयो कि हाणे तव्हां जनाब सारा खे चयो तव्हां जेकॾहिं पंहिंजे इन खे कसम खे पूरो करणु चाहियो था, त हुन चयो जी बिल्कुलु मां कसम खे पूरो कंदुसि, जनाब हाजिरा जा 3 उज़वा कटंदुसि। जनाब इब्राहिम चयो हिकु सुराख हिन कन मां कढोसि, हिकिड़े ॿिए सुराख कन मां कढोसि, ऐं टियों हिकु उज़वे जे लाइ बि चयोसि कि उहो बि कटियोसि। जॾहिं उन ॿिन्ही कन मां सुराख कढियोसि त जनाब हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿिन्ही कननि में वालियूं पाए छॾियूं। हे जेके अॼुकल्ह असांजूं औरतूं कननि में सुराख करे या नक में सुराख करे वालियूं पाईंदियूं आहिनि, इहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे घरवारी जनाब हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सुन्नत आहे। सुभान अल्लाह चओ। तो उन खां बाद में वालियूं पातुसि ॿिन्ही कननि में जनाब हाजिरा। तो जनाब सारा ॾिठो त हिन जो हुस्न त अञा वधीक थियो। तो उन खां बाद में जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब जे तरफ़ां हुकुम आयो कि तव्हां पंहिंजे प्यारे फर्ज़ंद जनाब इस्माइल, उन टाइम इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम नंढड़ो हुयो, खीर पीआ को ॿार हुयो। जनाब इस्माइल ऐं उन जी माउ जनाब हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे काथे छॾे अचो। तो जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा नबी हुया, अल्लाह जो हुकुम हुयो। अल्लाह जो नबी अल्लाह जो हुकुम न मञी थी नथो सघे। तो अल्लाह जे हुकुम सां जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे फर्ज़ंद जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे ऐं उन जे माउ खे यानी जनाब हाजिरा खे मके जे बयाबान में जंगल में वञी छॾे ॾिनो। उन खां बाद में जनाब जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम वॾा थिया। उलमाए किराम फरमाइनि था 13 साल जी उमिरि ताईं पहुता त उन वक़्तु रब सुब्हानो व तआला हज़रत इब्राहिम, हाणे ॾिसो आज़माइश रब जी ॾिसो, अञा खीर पीआ को ॿार हुजे, अल्लाह जो हुकुम थिए कि पंहिंजे घरवारी ऐं पंहिंजे पुट खे 86 साल ॿुढड़ाइप जी उमिरि में पुट अता थिए, उहो लाडलो पुट हुजे, वरी रब जो हुकुम थिए कि तव्हां इन खे आज़माइश ऐं इम्तिहान ॾिसो, अल्लाह जो हुकुम थिए कि तव्हां इन खे जंगल में छॾे अचो। और छॾे आया, अल्लाह जे हुकुम जी पाबंदी कयूं, उन ते अमल कयूं। वरी जॾहिं जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम 13 साल जी उमिरि में पहुता त उन वक़्तु अल्लाह सुब्हानो व तआला जो वरी ॿियो हुकुम आयो। रब फरमायो हाणे पंहिंजे पुट खे निंड में ख्वाब लॻाऊं कि पंहिंजे पुट खे अल्लाह जे राह में क़ुर्बान कयो ऐं उन जी क़ुर्बानी कयो। जॾहिं जनाब इस्माइल के इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम 2 ज़िलहज्जा जी राति, इहो 2 ज़िलहज्जा चवंदो 8 ज़िलहज्जा जी राति इहो ख्वाब लधो। तो 8 जे ॾींहं में गौर फ़िक्र कयूं। तो ऐं जॾहिं 9 ज़िलहज्जा जी राति वरी ॿीहर उहा ख्वाब आई, तो जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इहो सम्झी विया कि इहो ख्वाब सचो आहे ऐं इहो ख्वाब रब सुब्हानो व तआला जे तरफ़ां ई आहे। ऐं इहा ॻाल्हि सम्झो कि नबियनि खे जेको ख्वाब हूंदो आहे उहो फज़ूल ख्वाब या शैतान जे तरफ़ां ख्वाब या वसवसा जे तौरु उहो ख्वाब न हूंदा आहिनि, बल्कि अल्लाह जे नबियनि खे जेका ख्वाब हूंदी आहे उहा अल्लाह जे नबियनि जो ख्वाब रब सुब्हानो व तआला जे तरफ़ां वही हूंदी आहे। बहरहाल जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं इहो ख्वाब आयो तो 2 ज़िलहज्जा जे ॾींहुं जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे फर्ज़ंद खे चयो कि हिकु रसी हथ में वधो विझो, हथ में रखो ऐं ॿियो छुरी खणो कि असां जेका सो आहे जंगल मां ऐं कुझु घर जे लाइ काठियूं कटे ईंदासीं। जनाब हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾे शैतान आयो कि तव्हांजे पुट खे जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कुआण जे लाइ वठी वियो आहे कि जो तो जनाब हाजिरा चयो कि कॾहिं पीउ पंहिंजे पुट खे कुठो आहे। उन चयो कि न, चए पोइ छो कुटंदो पवंदो। तो शैतान वसवसो विझण जे लाइ उतां नामुराद थी वियो, जनाब हाजिरा मञिया। वरी जनाब इस्माइल वटि आयो, उते बि शैतान वसवसो विझण लॻो, उतां बि नामुराद थी वियो, अहिड़ो जवाबु मिलियोसि। वरी शैतान जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आयो,
जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम की विसवसा विझण लॻो, तव्हां पोड़ा आहियो, थी सघे थो इहो ख़्वाबु अल्लाह जी तरफ़ां न हुजे, थी सघे थो शैतान जी तरफ़ां हुजे। जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जमरे उक़बा वटि उनखे 7 पथर मारिया। हिन वक़्तु जेके हाजी 7 पथर मारींदा आहिनि, जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी यादि में जनाब इब्राहिम जी सुन्नत खे अदा कंदा आहिनि। तो बहरहाल 70 पत्थर मारिया। वरी जमरे वुस्ता ते पहुता तो उहो मलऊन शैतान ॿीहर साम्हूं आयो वसवसो विझण जे लाइ। वरी उते 7 पत्थर आया उन शैतान खे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम। वरी जमरे कुबरा वटि पहुता, वरी उते बि शैतान साम्हूं आयो, वरी उनखे 7 पत्थर आया। उन खां बाद में मिना जी जॻह ते पहुता। मिना हिकु मक़ाम आहे, उते वञी करे पहुता तो जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट खे कोहण जे लाइ अल्लाह जी राह में ज़िबह करण जे लाइ तयारु थी विया। उन खां बाद में जनाब इब्राहिम नबी इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि बाबा मूंखे ऊंधो सुम्हारियो। वजह इहो आहे कि जेकॾहिं सिधो सुम्हारींदो तव्हां मुंहिंजे मुंहं खे ॾिसंदव, शायदि शफ़क़त ऐं महिरबानी जे पेश नज़र तव्हां मूंखे अल्लाह जी राह में क़ुर्बान न करे सघो। इन करे मुंहिंजो जेको ऊंधो सुम्हारियो, मुंहिंजो जेको मुंहुं आहे उहो ज़मीन ॾांहुं हुजे ऐं मां ऊंधो सुतल वञा। ऐं उन खां बाद में मुंहिंजे पेरनि खे मुंहिंजे हथनि खे ॿधी छॾियो, रस्सी सां ॿधी छॾियो। ईअं न थिए जो जेका सो मां बेवसीअ में जेका हरकत कयां या पंहिंजा पेर हथ आणा ऐं तव्हांजे मथां मुंहिंजे रत जा फुड़ा जेका सो लॻनि। इन जे करे मुंहिंजे पेरनि खे ऐं हथनि खे रस्सीअ सां ॿधी छॾियो। ॾिसो कि हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पाण फरमाए रहिया आहिनि कि बाबा हीअं कर, बाबा हीअं कर। इहा आहे हज़रत जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो सब्र ऐं बर्दाश्त। उन खां बाद में जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं कयो, हथ ऐं पेर ॿधोसि, छुरीअ खे बिल्कुलु तेज़ कयोसि। जॾहिं छुरी वहाइण गुदीअ ते गले ते छुरी वहाइण शुरू कयो त उन वक़्तु छुरी कमु करणु छॾे ॾिनो। छुरी बिल्कुलु कम ई न करे पियो कि उन खां बाद में कि वरी उन ते पत्थर ते छुरीअ ते तेज़ कयो कि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम छुरी खे फरमायो कि ऐं छुरी कि तूं पत्थर ते मां तोखे वहायां, उते त जेका सो तूं कमु करे थो पियो, पर जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको कल्लो आहे उहो पत्थर खां बि छा वधीक सख़्तु आहे, उन ते तूं अमल ई नथो करे ऐं उन ते तूं कमु ई नथो करे। तो बहरहाल छुरी खे बहुत वॾे तेज़ सां तिखे सां जनाब इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे गले मुबारक ते वहाइण शुरू कयूं, हलाइण शुरू कयूं, पर छुरी बिल्कुलु कमु न कयो। उन खां बाद में कि सभु मलाइक, सभु फ़रिश्ता रब सुब्हानो व तआला इहो मंज़र ॾिसी रहिया हुया कि रब जो ख़लील ॾिसो, रब जो दोस्त ॾिसो। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला, कि अल्लाह फरमायो मूं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो ख़लील बणायो, पंहिंजो दोस्त बणायो। रब जो दोस्त ईअं न बणिबो आहे, बल्कि वॾे इम्तिहान ऐं आज़माइशुनि जे आज़माइशूं ऐं इम्तिहान उन जे मथां ईंदा आहिनि। जॾहिं उन आज़माइश ऐं इम्तिहाननि ते पूरो लहंदा आहिनि तो उन खां बाद में रब सुब्हानो व तआला पंहिंजे बाने खे ख़लील ऐं दोस्त बणाए छॾींदो आहे। हज़रत ज़ीवकार कि रब सुब्हानो व तआला, रब जा फ़रिश्ता हैरत ऐं ताजुब में अचणु लॻा कि जनाब इब्राहिम पंहिंजे प्यारे पुट 86 साल जी उमिरि में उनखे पुट अता थिए, 13 साल जे लॻभॻि पुट नौजवानी ताईं पहुते, वरी रब जे बारगाह में उनखे क़ुर्बान करणु जिगर हुजणु खपे। तो हज़रत उन जनाब इब्राहिम जे जिगर ऐं जनाब इब्राहिम जी अज़मत खे सलाम आहे त जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे पुट खे ऐं नौजवान पुट खे रब जे बारगाह में उन छुरी हलाइण जे लाइ बिल्कुलु छुरी हलायूं, पर छुरी कमु करणु छॾे ॾिनो ऐं मलाइका अल्लाह जा फ़रिश्ता ताजुब ऐं हैरानगी में आहिनि। उन वक़्तु रब सुब्हानो व तआला जनाब जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम फरमायो, ऐं जिब्रील जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूं रब जो हुकुम आहे। इन जे करे जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे इन मामले खां क़ुर्बानीअ खां कोन जेका सा वापसि मोटंदो। इन जे करे जन्नत मां दुंबो खणी करे जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हेठां ॾे। जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम
जनाबे जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत मां दुंबो खणी करे जनाबे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ॾिनाऊं के फरमायाऊं के कद सदक तर्रो या इन्ना कज़ालिक नजिदिल मोहसिनीन। ऐं इब्राहीम जेको तोखे ख्वाब में हुकुम मिलियो हुयो उहो ख्वाब जो हुकुम बेशक तूं सच करे ॾेखारियो आहे, अहिड़ी तरह असां नेकोकारनि खे जज़ा ऐं बदिलो ॾींदा आहियूं। उन खां बाद में फतैना अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो उहो फतैना बिज़िबिन अज़ीम, हिकु वॾो असां जनाब इब्राहीम जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ुर्बानी जे एवज़ हिकु वॾो थुल्हो ऐं वॾो ज़बिया उन जे एवज़ में ॾिनोसीं। तो उलमाए किराम फरमाइनि था कि उहो जेको जन्नती दुंबो हुयो उहो जिस्म में वॾो मोटो ताज़ो हुयो, थुल्हो हुयो, ऐं छो त उहो अल्लाह जे नबी जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे एवज़ में ऐं उन जी फिदीअ जे एवज़ में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अता कयो वियो हुयो। तो रब सुब्हानहु व तआला जनाब इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे एवज़ में जनाब इब्राहीम खे दुंबे जे एवज़ में दुंबो ॾिनो, दुंबे खे जेका सुआ क़ुर्बान कयऊं। तो हज़रत ज़ी वक़ार इन करे सहाबा किराम अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह ही क़ुर्बानियूं छा आहिनि? तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि क़ुर्बानियूं तव्हांजे ॾाॾे जनाब इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहिनि। हज़रत ज़ी वक़ार ये क़ुर्बानी जे मुतालिक़ मां कुझु अवां जे साम्हूं बयानु कयोसि कि क़ुर्बानी हिकु ॻाल्हि ज़हन में रखो कि क़ुर्बानी मालदार ते वाजिबु आहे, ग़रीब ते मिसकीन ते ऐं मालदार बि एतिरो माल हुजेसि जेतिरो ज़कात जे माल जेतिरो माल हुजण सां जेतिरी मिल्कियत हुजण सां 7.5 तोला सोन 52 तोला चांदी या एतिरी क़ीमत हुजे जेका 7.5 तोला सोन या चांदी जे बराबरि थी वञे तो उन ते क़ुर्बानी वाजिबु आहे। ग़रीब मिसकीन ते क़ुर्बानी वाजिबु न आहे, पर जेकॾहिं ग़रीब आहे मिसकीन आहे मोहताज आहे उन ते क़ुर्बानी वाजिबु न आहे, क़ुर्बानी करे थो पियो तो रब सुब्हानहु व तआला उन जे बारगाह में उन जी क़ुर्बानी थींदो, पर उन जी क़ुर्बानी वजूबी क़ुर्बानी न थींदो, पर उन जी क़ुर्बानी नफ़िली क़ुर्बानी जे तौर ते अदा थींदो। ऐं उन खां बाद में क़ुर्बानी जो जेको गोश्त आहे जेकॾहिं उन में 7 भाङे वारा आहिनि तो उहो क़ुर्बानी जे गोश्त खे तोड़े करे उन 7 में विरायो वञे, ईअं अटकल या अंदाज़े सां उन खे विराइणु ठीकु न आहे। ऐं अॼुकल्ह माण्हू कुझु इलाइक़नि में ईअं कंदा आहिनि कि अटकल सां 7 भाङा कंदा आहिनि, हर भाङेदार खे ॾींदा आहिनि अटकल अंदाज़े सां, पोइ चवंदा आहिनि कि यार जंहिंखे हेठि मथे थी वियो हुजे त उहो माफ़ु करे। त हिकु ॻाल्हि ज़हन में रखो क़ुर्बानी जो जेको गोश्त आहे न इहो शरीयत जो हक़ आहे, इहो हक़ शरअ आहे, शरीयत मुतारा जो हक़ आहे, इहो बाने जो हक़ न आहे। शरीयत जो हक़ बाने जे माफ़ु करण सां कॾहिं बि माफ़ु न थींदो। बाने जो हक़ माफ़ु करण सां माफ़ु थी सघे थो, पर शरीयत जो हक़ माफ़ु करण सां माफ़ु कॾहिं बि न थींदो। इन जे करे क़ुर्बानी जो जेको गोश्त आहे उहो तोड़े करे तक़सीम कजे कि जेका सो आहे हर भाङेदार खे पंहिंजो भाङो 7 भाङा तोड़े करे हर हिक खे ॾिबो, बाक़ी ईअं जेका सो आहे नथो ॾेई सघे। ऐं हर भाङेदार खे जॾहिं 7 मिली विया उन खां बाद में हर भाङेदार जेको भाङो हिकु हिसो भाङो में आयो अथसि उहो वरी शरीक उहो इंसानु पंहिंजे उन हिकु हिसे भाङे वारे हिसे खे 3 हिसा कंदो। इहो बहितर आहे, अफ़ज़ल आहे कि उनखे 3 हिसा करे कि हिकु हिसो ग़रीब मिसकीन मोहताजनि में विराए, हिकु हिसो पंहिंजे मिट माइट क़रीब रिश्तेदार या दोस्तनि खे ॾे, अबावनि में विराए उन्हनि खे ॾे, हिकु हिसो पंहिंजे अहलो अयाल ऐं पंहिंजे ॿार बचड़नि जे लाइ रखे। क़ुर्बानी जे गोश्त में त ॻाल्हि ज़हन में रखो कि क़ुर्बानी जे गोश्त उहे माण्हू जेके क़ुर्बानी जी करण जी उन में ताक़त न आहे, सघ न आहे, उहो क़ुर्बानी न करे सघिया आहिनि, तो भले आला उन ग़रीब मिसकीननि जो क़ुर्बानी जे गोश्त में ज़रूरु तव्हांखे उन्हनि खे यादि करणु खपे। ऐं कि छो त उहो ग़रीब मिसकीन आहिनि, उहो क़ुर्बानी नथा करे सघनि, तव्हां वटि रब सुब्हानहु व तआला तव्हां में सघ अता फरमाई आहे, तव्हां में ताक़त आहे, तव्हां क़ुर्बानी कई आहे, इन जे करे तव्हां उन ग़रीब मिसकीननि जो गोश्त में ज़रूरु हिसे जो उन्हनि खे यादि रखिजो ऐं उन्हनि जे इज़त नफ़्स जो बि ख़्यालु कजे ऐं उन्हनि खे ज़रूरु थी सघे थो जेकॾहिं तव्हां में थी सघे थो उन जे दर दर ताईं पुॼायो, पर नथा पुॼाए सघो त पर उन्हनि खे ज़रूरु यादि कजो ऐं उन्हनि खे क़ुर्बानी जो गोश्त में उन्हनि खे ज़रूरु ॾिजे। रब सुब्हानहु व तआला खे दुआ आहे करीम रब असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह